सिजावल खान कंहिं बि हिक माण्हूअ जो हथ तव्हांखे ॾियणो पवंदो। शेर अली NC दाख़िल कराई आहे। जेकॾहिं मूं गिरफ़्तारी न कई न त उहो होश मां निकिरी वेंदो। होश मां निकिरे थो त निकिरण ॾिस। बाक़ी हुन ते गोली हलाइण में हथ कंहिं ॿिए जा आहिनि। तव्हां त चओ था त कंहिं ॿिए जा हथ आहिनि, पर हू त तव्हांजो नालो ॾेई चुको आहे। बाक़ी जेकॾहिं तोखे शौक़ु आहे ऐं चवीं थो त मां हाज़िर आहियां, मूंखे वठी हल। बाक़ी कंहिं बि पंहिंजे माण्हू जो हथ तोखे कोन ॾींदुसि। खणी जो शेर अली तो ते ज़ोर विझंदो, पर फिलहाल तोखे का बि गिरफ़्तारी नाहे करणु। हा नवाब खान, हा सिजावल खे त गिरफ़्तार कोन कंदुसि, पर हुनजे कंहिं न कंहिं माण्हूअ खे गिरफ़्तार करे फॉर्मेलिटी त पूरी करणी पवंदी न। सजावल मथां थोरो करे छॾ ऐं कंहिंखे गिरफ़्तार न कर। जॾहिं को बि गिरफ़्तार न थींदो त यकीनन शेर अली पंहिंजे आपे मां ॿाहिरि निकिरी वेंदो ऐं सजावल ऐं शेर अली आमूं साम्हूं थींदा। मां बि इहो ई थो चाहियां त शेर अली ऐं सजावल पाण में टकरियल हुजनि ऐं मुंहिंजे मथे जो सूर न वधे। हाणे जेको चयो मां उहो ठीकु आहे सिजावल खान, मां का बि गिरफ़्तारी कोन थो कयां ऐं मां वापसि थो वञां। ही मुंहिंजो तुंहिंजे मथां ॿियो थोरो अथई। जॾहिं वक़्तु अचे त इहो थोरो लाहिजे। ज़रूर। बाक़ी इक़बाल इहो तुंहिंजो थोरो लाहींदासीं। पोइ मूंखे इजाज़त ॾियो सिजावल खान। बाबा साईं, मूं इहो सोचियो बि न हो त सूबेदार ईअं मोटियो हलियो वेंदो। मूं बि इहो ई सोचियो हो त गिरफ़्तारियूं ज़रूर कंदो, पर हू त वॾे मथां थोरो कयूं हलियो वियो। इक़बाल सूबेदार मुंहिंजे मथां एॾी महिरबानी करे छो वियो? कुझु सोचणो पवंदो ऐं जांच वठणी पवंदी। ॻाल्हि छा आहे? मूंखे चङी तरह ख़बर आहे त इहो सूबेदार जंहिंजी अख में सूअर जो वार आहे, अलाए छो का बि गिरफ़्तारी नथो करे, न कंदो। हाणे असांखे प्लान करणो पवंदो ईअं सिजावल सां। वॾा, असांजो प्लान बि अञा रहियल आहे। मोहब्बत सब हिसाब किताब गाए वजाए वठंदो आहे शेर अली। सिजावल छा थो सम्झे पंहिंजो पाण खे त मां हुनखे बख़्श करे छॾींदुसि? वॾा, कोई छाजो इंतज़ार आहे? विझो दुश्मन में टाकोड़ा। मन इंतज़ार आहे रुगो सिज लहण जी। सिज लहंदो ऊंधे थींदी रात थींदी। का बि रात खाली नाहे छॾणी। हर रात जो सिजावल जे ॻोठ में अंदर घिरी टाकोड़ो मचाइणो आहे। पोइ इन सिजावल खे ख़बर पवंदी मुंहिंजो नालो मुंहिंजे पीउ मां ईअं न रखियो हो शेर अली। हिन बब्बर शींहं जो चबो ई हिकिड़ो मुड़स चट। तूं पंहिंजो पाण खे छा थो सम्झी सिजावल? मां तॾहिं त चवंदो आहियां 100 गिदड़ मिली करे बि बब्बर शेर जो कुझु बि बिगाड़े नथा सघनि। बब्बर शेर सां हिन सिजावल वेर विधो आहे। वेर विझी पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे। चाचा साईं, दुश्मन असांजी ताड़ में आहिनि, उनजे करे तव्हांखे कुझु ख़्याल में रहणो पवंदो। तूं मुंहिंजो ख़ौफ़ न कर, तूं रुगो पंहिंजो ख़्यालु कर। मां दुश्मन जी हर चाल खां चङी तरह वाक़िफ़ थी वियो आहियां। तव्हां मुंहिंजो को भुलको न कयो चाचा। तूं दुश्मन जी चालनि खां वाक़ुफ़ आहीं, पर दुश्मन मूंखां ख़ौफ़ज़ादा रहंदो आहे। मुंहिंजा दुश्मन मुंहिंजे साम्हूं कॾहिं बि कोन ईंदा, छो जो उन्हनि खे ख़बर आहे त बहावल ओहो बिल्डोज़र आहे। माण्हू त छा पत्थरनि जो बि सुरमो करे छॾींदो आहे। जॾहिं हिन मुंहिंजे साम्हूं आया
साह साह में कोन मापंदनि। हा चाचा साईं, दुश्मन असांजे साम्हूं कॾहिं बि अचण जी कोशिशि कोन कंदा। बाक़ी हा, पोयां चोरीअ वार करे सघनि था। साम्हूं जेॾीमहिल आया न, कीरे फाड़े उछलाए छॾींदोसान। बाक़ी जे कुते वांगुरु चोरी चक हणी आहे त पोइ हिन खे छा कबो? न चाचा साईं, हाणे दुश्मननि खे का बि माफ़ी न आहे ॼणी। ऐं हाणे वक़्तु अची वियो आहे त असां मीर जी जांच करे ऐं उन्हीअ खे पूरो कयूं। जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे चाचा त मां मीर जे पोयां निकिरां थो। तूं रुगो मीर जी जांच कर, हुन खे ख़तम करण लाइ ॿई गॾिजी निकिरंदासीं। त पोइ तयारी करे छॾ चाचा साईं। ॾींहं ॿिनि में मीर जी पकी जांच करे अॼु तव्हांखे ॿुधाईंदुसि। जंहिं ॾींहुं इहा ख़बर खणी आहे न, उन ॾींहुं मीर जी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो। अॼु मां तोखे आज़ाद थो कयां, पर माण्हुनि खे ॿाहिरि तूं उहो ई ॿुधाईंदे जेको मूं तोखे सम्झायो आहे। पर जे हुन जे ख़िलाफ़ तूं कंहिंखे हक़ीक़त ॿुधाई त पोइ यादि रखिजे, तोखे मोहलत न मिलंदी ऐं हितां तुंहिंजो लाश वेंदो लाश। ग़लती न थींदी नवाब खान। हिन में तुंहिंजी भलाई आहे। हाणे तूं वञी सघीं थो। बाबा साईं, तव्हांखे पूरी पक आहे जो ही ॿाहिरि वञी पंहिंजो वात कोन खोलींदो? जेकॾहिं हीअ वात खोली दो त माण्हू हिन खे गद्दार सम्झंदा। हिन करे हिन खे वात बंदि रखणु हिन जी मजबूरी आहे। हूअं बि वात खोलींदो त मारे वेंदो, पोइ हुन खे असां मारियूं या मीर। वरी बि तव्हां हिन मथां नज़र रखो। ऐं ॿी ॻाल्हि त मीर खे अञा कुझु मोहलत ॾियो। जीअं ई मूसा खे सज़ा ईंदी न, तीअं ई असां हिन मीर जो कमु पूरो करे छॾींदासीं। बाबा साईं, छा तव्हां मूंसा खे आज़ाद कोन कराईंदो? ज़रूरु आज़ाद कराईंदोमांसि, पर कुझु साल जेल जी हवा खाए हिन जी आकड़ लहे पोइ मूसा खे आज़ाद कराइबो त जीअं हू अची मुंहिंजे पेरनि ते झुके, पोइ मूसा खे माफ़ कयो वेंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।